जस गाओ रसना राम को जस गाओ आन स्वाद बिसार सगले आन स्वाद बिसार सगले भलो नाम सुवाओ भलो नाम सुवाओ रसना राम को जस गाओ रसना चरण कमल बसाए हृदय एक स्यों लिवलाओ एक स्यों लिवलाओ साध संगत होए निर्मल बहुड़ जोन ना रसना राम को जस गाओ रसना आन स्वाद बिसार सगले आन स्वाद बिसार सगले भलो नाम सुवाओ भलो नाम सुवाओ जी प्राण आधार तेरा तून थावे थाव सांस सांस संभाले हर हर नानक सद बन जाओ जी प्राण आधार तेरा तून थावे थाव तून जी प्राण आधार तेरा तून थावे थाव सांस सांस संभाले हर हर नानक सद बन जाओ रसना राम को जस गाओ रसना
सगले, आन स्वाद विसार सगले। भलो नाम सुवाओ, भलो नाम सुवाओ, रसना राम को जस गाओ। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत, रसना राम को जस गाओ। सार गाल इहा गुरवाणी चए थी कि आखिरी में तो राम नाम ही सारा। राम नाम उर में गयो जाके सम नहीं कोय, जिय सिमरत संकट मिटे दरस तुहारो होय। त शास्त्रन जो, पुराणन जो ऐं गुरु ग्रंथ साहिब जो भी सार आहे राम नाम। त असां वो राम नाम पंहिंजे मुख सां जपियूं, उन जी कथा ॿुधूं, इन में जीवन जी सफलता आहे। त उन राम कथा में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। पंहिंजो क्रम हली रहियो आहे रामचरितमानस, जंहिंमें असां ॿुधोसीं परशुराम जो गर्व भंग थियो। धनुष भंग खां पोइ परशुराम जो गर्व भंग थियो, उहो बि टुटियो, उहो बि भॻो। परशुराम ॾिठई हाणे मुंहिंजो समय वियो, हाणे भगवान अवतार वठी चुको आहे राम जे रूप में। त पंहिंजो धनुष ॾेई करे परशुराम राम जी उस्तति थो करे। उहा उस्तति अचे थी, जय 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 रघुवंश बनज बन भानु, गहन दनुज कुल दहन क्रसानु। जय सुर विप्र धेनु हितकारी, जय मदमोह कोह भ्रम हारी। भगवान जी उस्तति कंदे परशुराम चए थो, हे रघुकुल, हे रघुवंश जा कमल, कमल जा सूर्य। जॾहिं सूर्योदय थींदो आहे त कमल जा गुल प्रफुल्लित थींदा आहिनि। परशुराम चए थो जेको रघुवंश आहे सो कमल जो झुंड, कमल जो जंगल आहे, बनज बन। ऐं तव्हां आहियो सूर्य, त तव्हांजे अवतार वठण सां रघुकुल रूपी कमल प्रफुल्लित थी वियो। गहन दनुज कुल दहन क्रसानो। ऐं वरी हिकिड़ो राक्षसन जो बि कुल आहे, राक्षस धनुज कुल। उहे वरी आहिनि घने झंगल जे समान, घाटो झंगल। उन घाटे झंगल में वरी कॾहिं कॾहिं बाहि लॻी वेंदी आहे त सॼो झंगल सड़ी वेंदो आहे। त परशुराम चए थो तव्हां उन घाटे झंगल जे लाइ बाहि जे समान आहियो, असुरन दुष्टन जे लाइ तव्हां अग्नि जे समान आहियो। जय सुर विप्र धेनु हितकारी, तव्हां दुष्टन खे नाश कंदा आहियो ऐं गांइ देवताऊं ऐं ब्राह्मण जी रक्षा कंदा आहियो। जय मदमोह कोह भ्रमहारी। हिते परशुराम स्वीकार तो करे, जीअं असां ॿुधोसीं पहिरीं कि परशुराम जे बुद्धीअ ते पर्दो पयल हो, उहो पर्दो हटियो। उहो कहिड़ो पर्दो हो जेको हटी वियो, उहो परशुराम ॿुधाए थो। मद मोह कोह भ्रम, चार पर्दा इहे, हिकु पंजो बि हो, अविनय, पर हिते चार लिखियल आहिनि। पहिरियों मद, असां सभिनि जे बि शायदि ॿुद्धीअ ते इहो पर्दो थी सघे थो। जे गुरु नानक देव साहिब जन चयो आहे, केव कूड़े तुटे पाल,
किव सचियारा होइए, किव कूड़े टुटे पाल। यही लाइन्स अगर कोई खणे, ॿियो कुझु न बि करे सघे, सभु इन लाइन ते आचरण करे, गुरु नानक खे अगर मञे थो त ऐं चए थो प्यार से बोलो धन गुरु नानक, त सिर्फ़ु गुरु नानक जो जेको मूल संदेश आहे उहो खणे, हले उन ते हली ॾेखारे, त उहो गुरु नानक खे वणंदो, गुरु नानक खे वणंदो। दुनिया खे न। त उनखे सोचणो आहे कि उनजो लक्ष्य दुनिया खे वणाइण आहे या गुरु नानक खे। छाजे करे सवेल थो थिए माण्हू गुरु नानक जे लाइ या संसार जे लाइ, उहो पाण सोचे या पाण खे ख़बर हुजेसि त ॿिए खे धोखो न ॾे। गुरु नानक जी हिकु ई लाइन असां जॾहिं खां खई आहे त उन ते हेॾो सारो मिली वियो असांखे, सत्य असत्य जो पतो पइजी वियो। किव सचियारा होइए, किव कूड़े टुटे पाल। इहो कूड़ जो पर्दो कीअं टुटंदो? गुरु नानक जो इहो प्रश्न हो। कीअं सत्य प्रगट थींदो? त गुरु नानक बि पर्दे जी ॻाल्हि कई आहे ऐं रामचरित मानस बि पर्दे जी ॻाल्हि कई आहे। असांजे बुद्धीअ ते पर्दा पियल आहिनि, जंहिं असांजे भीतर वेठल परमात्मा खे ढके छॾियो आहे, सत्य खे ॾिसण न ॾींदो आहे उहो पर्दो। जीअं लालटेन, मोरारी बापू जो दृष्टांत ॾींदो आहे, लालटेन थींदी आहे न, त जॾहिं चङी ॿरंदी आहे लालटेन, त पंहिंजे ई उन फानूश खे कारो करे छॾींदी आहे, उन कांच खे, पोइ ॾिसण कुझु कोन ईंदो आहे, त उन काराइण खे साफ़ करणो पवंदो आहे। तीअं ई असांजे अंदरि जोत आहे परमात्मा जी, पर असांजे अंदरि वरी कुझु काराइण आहे, उनखे ई चइबो आहे कूड़ जो पर्दो, जंहिं असांजे उन सत्य खे ढके छॾियो। पोइ माण्हू कुझु जो कुझु ॾिसंदो आहे, कुझु जो कुझु सम्झंदो आहे ऐं ॾोह ॿिए खे ॾींदो आहे। हिते परशुराम जा जेके पर्दा हुआ उन्हनि जो वर्णन आहे। मद, मोह, कोह, भ्रम। पहिरियों मद, परशुराम में मद हो, अहंकार। मद मतलब अहंकार प्लस थोड़ो नशो, कि मां हीअं कयो, मां हीअं कयो, हेतिरनि खे मारियो। मद रूपी पीउ जा 3 पुट थींदा आहिनि। मोरारी बापू जी व्याख्या, 3 पुट, जंहिंखे मद हूंदो आहे, नशो टाइप अहंकार, उन जे अंदर 3 ॿी बि अवगुण हूंदा आहिनि। पहिरियों दुराग्रह, दुराग्रह मतलब कुछ भी पंहिंजा ई वीचार ठाहिण, कुछ भी जीअं सिक्के जो हिकु पहलू ॾिसी करे ऐं निर्णय करे छॾण, ॿियो पहलू न ॾिसण। अधु सत्य कंहिंखे हुजे, अधु जानकारी हुजे, किथां ॿुधी अचे ज्ञान जूं ॻाल्हियूं ऐं अधु हासिल करे कोई, ऐं उन ते वरी बीही रहे, टिकी बीही रहे, कॾहिं छॾे ई न, त उनखे चइबो आहे दुराग्रह। इहो वीचारनि जो थींदो आहे दुराग्रह। वीचार पंहिंजा फिक्स हुजण, जंहिंमें हाणे फेर बदल कोन थींदो। मां हिन व्यास गद्दीअ तां अनेक सहूलियतूं ॾिनियूं आहिनि। उनमें हिकु सहूलियत इहा बि ॾिनी आहे कि तव्हां वीचार करण में पूरी तरह स्वतंत्र आहियो, तव्हां ॿधल कोन आहियो कि जेको मां चवां थो उहो मञिणो ई पवंदव, न को मुंहिंजो को माण्हू तव्हांखे चवंदव कि बोला ना भैया ने बस वो मानना पड़ेगा। ईअं कोई कोन अथव हिते, ताकि तव्हां खुद सोचो। पर ॿियनि हंधि थींदो अथव कि बस यहाँ से जो चलाना बस उसको मानना पड़ेगा,
त पोइ हू पैदा थींदो आहे दुराग्रह। उहो माण्हू किथे ॿिए हंधि वेंदो, कुझु ॿियो ॿुधंदो त उन सां वरी हू कंदो जिद कि न असां त हीअं ॿुधो आहे, हीअं थींदो आहे। त जेके जोरीअ ॿधनि पिया था उहे पंहिंजो ई घाटो था कनि। उहे अहिड़ा माण्हू पैदा था कनि जेके मद में भरियल आहिनि, ऐं असां अहिड़ा था पैदा करणु चाहियूं जेके स्वतंत्र हुजनि, पंहिंजे विचार सां ख़ुदि निर्णय कनि। त पहिरियों आहे दुराग्रह, इहो कंहिंजो पुटु आहे? मद जो। ॿियो मद जो पुटु आहे हठाग्रह। हठाग्रह इहो वरी थींदो आहे वस्तुनि ते, शयुनि ते। ही मुंहिंजो पेपर वेट आहे, ही मुंहिंजो किताब आहे, ही मुंहिंजो बाजो आहे। हठ आग्रह, कब्जो करे वेही रहण, ही मुंहिंजो आहे, ही मुंहिंजो घर, ही मुंहिंजो सोफ़ो, या ॿियनि शयुनि जो बि मुंहिंजो मुंहिंजो जिते अचे, उनखे हठ आग्रह चइबो आहे, जिद। टियों आहे पूर्वाग्रह। इहो वरी माण्हुनि ते थींदो आहे। माण्हूअ जे बारे में पूर्वाग्रह रखण कि फलाणो अहिड़ो ई आहे, फलाणी अहिड़ी आहे। हिक ई धारणा माण्हू 40 साल पहिरीं कंहिंजे बारे में कुझु ॾिठो हुई या ॿुधो हुई त उन धारणा ठाहे छॾी, ऐं 40 साल खां पोइ बि उनखे उहो ई पियो थो सम्झे। इनखे चइबो आहे पूर्वाग्रह। अरे मृत्यु खां पहिरीं त भॻवान बि निर्णय कोन कंदो आहे कि हीउ सुठो आहे या ख़राबु आहे। असां मनुष्य करे वठंदा आहियूं कि हीउ सुठो आहे, हीउ ख़राबु आहे। जेसि ताईं जीअरो आहे माण्हू तेसि ताईं कुझु फिक्स कान्हे। ख़राबु सुठो थी वेंदो आहे, सुठो ख़राबु थी वेंदो आहे, सुम्हियल जागी वेंदो आहे, जागियल सुम्ही पवंदो आहे। पर मद सां भरियल माण्हू पूर्वाग्रह में जीअंदो आहे, सभिनि जे लाइ हिकु धारणा ठाहे रखंदो आहे कि हीउ अहिड़ो आहे, हीउ अहिड़ो आहे, हीउ अहिड़ो आहे, ऐं मुंहिंजो जेको जेको आहे सो सुठो आहे, ॿियनि जो सभु ख़राबु आहे। इहो पूर्वाग्रह बि पुटु आहे मद जो। त दुराग्रह थींदो आहे वीचारनि ते, हठाग्रह थींदो आहे वस्तुनि ते, पूर्वाग्रह थींदो आहे व्यक्तिअ ते। इन्हनि जे करे मद जेको आहे न, पी इन्हनि जो, उहो अञा मज़बूत थींदो आहे। ख़ुशि थींदो आहे कि मुंहिंजा टे पुट आहिनि, तो अञा मज़बूत थी करे ऐं पको थी वेंदो आहे। पोइ इहो मद असांजी बुद्धीअ ते जॾहिं चढ़ी वेंदो आहे त पोइ सत्य नज़र न ईंदो आहे। परशुराम खे राम भगवान न पियो लॻे, छो त मद जो हिकु पर्दो हो, अहंकार जो पर्दो। अगरि किथे पर्दो हूंदो आहे त ॿाहिरीं रोशनी न अची सघंदी आहे। खिड़की बंदि हुजे त सूर्य हूंदे बि उनजी किरण अंदरि कोन अची सघंदी। तीअं ई अहंकार हुजे त सत्य सत्संग थींदो बि हुजे, उहो भीतर प्रवेश कोन करे सघंदो, छो त मद ऐं उनजा 3 पुट दिमाग़ में मौजूद आहिनि। त असांखे पहिरीं त इहो हटाइणु खपे। अगरि सत्य खे अचणु ॾियणु चाहियूं था त असां दिमाग़ खोले करे का ॻाल्हि ॿुधूं, पूर्वाग्रह हटाए करे, हठाग्रह हटाए करे, ऐं दुराग्रह अचो कोई तो भजन गायूं।
सोच सियाणा सोच सियाणा मनड़ा कदहें ना कर माणा। सोच कदहें ना कर माणा। सोच सियाणा सोच सियाणा मनड़ा कदहें ना कर माणा। रख तू हमेशा निवृत्त न्याजी। रख तू हमेशा निवृत्त न्याजी। हठ छदे खट जग मां बाजी। जग मां बाजी। न्याज निमाणा न्याज निमाणा रख जय तू मन में न्याज निमाणा। सोच सियाणा सोच सियाणा मनड़ा कदहें ना कर माणा। हरिणाकश के हठ के रायो। हरिणाकश के हरिणाकश के हठ के रायो। रावण के अभिमान मरायो। मान मरायो। थींदा पुछाणा थींदा पुछाणा दाता जे दर ते थींदा पुछाणा। सोच सियाणा सोच सियाणा मनड़ा कदहें ना कर माणा। कंस कृष्ण के कीन सुञातो। कंस कृष्ण के कीन सुञातो। पापियत है सावेर हो पातो। वेर हो पातो। पोख दाना पोख दाना दया धर्म जा कुछ पोख दाना। सोच सियाणा
कॾहिं ना कर माणा। आनंद मन जी मस्ती मार जे, आनंद मन जी छॾे मथाई हेठ निहार जे, हेठ निहार जे। कुछ न ॼाणा कुछ न ॼाणा, मन अहिड़ा समझ मां कुछ न ॼाणा। सोच सियाणा सोच साणा, मन अहिड़ा कॾहिं ना कर माणा, मन अहिड़ा कॾहिं ना कर माणा। त पहिरियों आहे मद पर्दो, बुद्धीअ जो पर्दो, परशुराम जे बुद्धीअ ते हो जेको। ॿियो आहे मोह, परशुराम खे मोह बि हो। वॾो मोह त हुअसि हुन परशुअ में, कुल्हाड़ीअ में, उहो न पियो छॾे सघे, कुझु बि थी पए। त मोह बि हुअसि, मद बि हुअसि। मोह असांजो बि पर्दो आहे। अगरि असांखे मोह आहे शयुनि में त इहो बुद्धीअ ते पर्दो आहे। मोह ई त आहे जेको भॻवान सां प्यार नथो करे ऐं संसार सां थो प्यार करे। पोइ वरी उन संसार खे सत्य बि साबित करण लाइ तयार थो थी वञे मोह। त इहो मोह आहे परशुराम में। टियों आहे कोह, माना क्रोध। उहो त जन्मजात हुअसि, उहो त सॼे में नज़र आयो आहे। त अगरि असांजे में बि क्रोध आहे त इहो बि हिकु पर्दो आहे बुद्धीअ ते, जेको असांखे सत्य ॾिसण न ॾींदो आहे। चौथों आहे भ्रम। भ्रम मतिलबु कुझु जो कुझु नज़र अचणु। परशुराम खे भ्रम हो, तॾहिं उनखे राम ऐं लक्ष्मण पहचान में न पिया अचनि कि केरु आहिनि। भ्रम त ॾाढो वॾो पर्दो आहे, कुझु जो कुझु नज़र अचे। भ्रम खां अगरि बचणो अथव न, कि तव्हां चाहियो मूंखे भ्रम न थिए, मूंखे माया ग्रसित न करे, त अॼु खां ई चकाचौंध ॾिसणु छॾे ॾियो, चकाचौंध ते आकर्षित थियणु छॾे ॾियो। कोई तव्हांखे सुठो शो कोई सुठी शइ जो सुठो विज्ञापन प्रस्तुत करे त उन में हिकदमि आकर्षित न थियो। भ्रम हितां शुरू थींदो अथव कंहिं बि मामले में। अगरि असां आकर्षित ई न थींदासीं तॾहिं त सत्य जो पतो लॻाए सघंदासीं कि सत्य छा आहे। पर अगरि असां शुरूअ में ई ऑफर ॾिसी करे, विज्ञापन ॾिसी करे चरिया था थी वञूं त असांखे भ्रम खां कोई न बचाए सघंदो। सत्संग ईअं ई त थियनि पिया था अॼुकल्ह। सुठी प्रस्तुति, सुठो लेक्चर, सुठा बेनिफिट्स, कूड़ियूं कूड़ियूं कहाणियूं पर सुठे रूप में पेश करण तव्हांखे मिली वेंदव घणेई। व्हाट्सएप पे, फेसबुक पे कि एक बार हमारे बाबा जी के पास एक आदमी रोता हुआ आया, बीमार था। बाबा जी ने प्यार से कहा बेटा ठीक हो जाओगे, और उसी समय ठीक हो गया। इहो तव विज्ञापन। हाणे इहो ॿुधी करे तव्हां अगरि फासी विया त
भ्रम खां तव्हांखे कोई न बचाए सघंदो। पोइ तव्हां उहो ॾिठव बि कोन केरु आयो केरु ठीकु थियो, पर तव्हां एॾो उन ते विश्वास करणु लॻंदा जो हर कंहिंखे ईअं ॿुधाईंदा ॼण तव्हां उते वेठा हुआ। इहा का आहे बीमारी, केवल ॿुधी करे ॿिए खे ॿुधाइण जी बीमारी, इहो भ्रम। पोइ भ्रम सत्य ॾिसण न ॾींदो आहे। त सभिनि खां पहिरीं इहा बीमारी कढी छॾियो आकर्षित थियण जी, बिना सोचे विश्वास करण जी। कोई तव्हांखे सुठी झांकी ॾेखारे कि संत जेको अचे थो सत्संग करण लाइ, उहो उनखे टाइम ई कोन्हे, ईअं तव्हांखे ॿुधायो वञे, असांजे बारे में ईअं झांकी ठाही वञे कि हिननि खे टाइम ई कोन हूंदो आहे, दर्शन ई कोन ॾींदा आहिनि, तव्हांखे हिते विहारियो वञे। ऐं मां ॿुधायांव थो भ्रम कीअं पैदा थींदो आहे। पोइ तव्हां वेही रहो, वरी मुंहिंजा ई माण्हू तव्हांखे चए न कि हींअर ईंदा साईं जन ईंदा, हींअर चुप कर, ॻाल्हाइजा न। उहे अचनि त उथी बीहणो आहे पाण खे। बसि अगरि असां ते निहारियो साईं जन त सम्झ क़िस्मत खुली वई। इहो त मां तव्हांखे ॿुधायां थो त तव्हां इनखे लाइटली खणंदा, पर अगरि सच में किथे थिए त तव्हां लाइटली कोन खणंदा। 80% मूंखे विश्वास आहे। तव्हां चवंदा हा तुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झी वियासीं, पर हुते असलीअ में ईअं थींदो आहे। ॿिए हंधि नाटक न थींदो आहे। इहो कीअं थी चई सघीं तूं? उहो इन करे थी चई सघीं कि भ्रम खे तो स्वीकार करे वरितो, तो उनखे उते वीचार कोन कई। तो इहो ॾिठई ॿिनि मायुनि बि चयो आहे, हेॾी भीड़ बि आहे, ऐं सही में उहो आयो संत त उन ते चेहरे ते तेज बि हो। त मां निवेदन कंदुमि, सत्य खे ॼाणणो अथव त भ्रम में न फासो, ऐं डप बि न कयो। के माण्हू डिॼंदा आहिनि कि अरे न असां अगरि ईअं सोचण लॻासीं त पाप पवंदो। माण्हू चवंदा कि संदेह करती है संत जी में, बाबा जी में, गुरु जी में, डाउट नहीं करना चाहिए, पाप है। न, मां तव्हांखे बिल्कुलु निर्भय करण थो चाहियां, आश्वस्त थो कयां, चिंता न कजो। इन्हनि जे पीउ जो कोन्हे राज, ही धर्म कंहिंजे पीउ जी खेती कान्हे। असांखे डायरेक्ट भॻवान सां मिलण लाइ कोई रोके नथो सघे। अगरि कोई भ्रम पेश कंदो असांजे अॻियां त असांखे पूरो अधिकार आहे असां जांच पड़ताल कयूं कि केवल नाटक त कान्हे, ही कोई पर्दो त कान्हे कूड़ जो। चकाचौंध ॿिए हंधि भली ॾिसो, मॉल में ॾिसो, तारीफ़ कयो कि छा त मॉल आहे, ॾाढो सुंदर मॉल आहे, शॉपिंग मॉल, उते कयो। शादी ॾाढी सुठी आहे, कयो। पर सत्संग त ॾाढी क़ीमती शइ आहे, जिते असां पंहिंजो जीवन दाव ते लॻाईंदा आहियूं, उते चकाचौंध थोरी ॾिसबी आहे। अगरि ॾिठव त हुन में फासंदा, मुंहिंजो कोई नुक़सान कान्हे उन में फासी वेंदा। चकाचौंध फिल्म थोरी ॾिसण आया आहियूं सत्संग में, फिल्म में थींदो आहे चकाचौंध। सत्संग चकाचौंध लाइ कान्हे कि असां कंपेयर कयूं कि वो ज्यादा अच्छा था सत्संग, वहां पे तो हमारी दादी तो ऊपर आसमान से आती है और फूलों की पंखुड़ियां खुलती हैं, उसमें से निकलती हैं। तो भाई ये मशीनूं अगर दादी अरेंज कयूं त इन सां छा इहो हू थी वियो छा, भगवान थी वियो छा उहो माण्हू? इते पैसा ख़र्च करे ठही वेंदियूं आहिनि न मशीनूं। इन जो असांजी आत्मा सां कहिड़ो संबंध? हे ॿाहिरी शयुनि सां असांजी आत्मा थोरी इम्प्रेस थींदी। त भ्रम भी हो परशुराम खे, ऐं जो चारई छुटा। परशुराम जो भ्रम भी नाश थी वियो, क्रोध भी नाश थी वियो, मोह भी नाश थी वियो, मद भी नाश थी वियो। राम कथा ॿुधी करे असांजा भी इहे नाश थियनि, ऐं परशुराम उस्तति तो करे।
श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय रघुवंश बनज बन भानु गहन दनुज कुल दहन कृसानु राम सिया राम जय सुर विप्र धेनु हितकारी जय मद मोह कोह ब्रह्महारी राम सिया राम जय जय राम राम विनयशील करुणा गुण सागर विनयशील करुणा गुण सागर जयति बचन रचना नागर जयति बचन रचना अति नागर। भगवान राम जी वाणी बुद्धि करे परशुराम जो बुद्धीअ ते पयल पर्दो टुटी वियो हटी वियो तो न वाणी जो जिक्र थो करे परशुराम कीअं हटियो मद जो पर्दो कीअं हटियो मोह जो पर्दो कीअं हटियो क्रोध जो पर्दो कीअं हटियो भ्रम जो पर्दो ऐं कीअं हटंदो इहो महत्वपूर्ण आहे। न तलवार सां हटंदो ता कंहिंखे जोरीअ चओ त कोन असर थींदो हू अञा पूर्वाग्रह हठाग्रह कंदो। लालच ॾियोसि छा लालच सां पर्दो हटियो आहे अॼु ताईं कॾहिं? लालच त पर्दो विझंदी आहे अञा चढ़ी वेंदो। त कहिड़ो उपाय कारगर आहे?
वाणी जेका आहे न उहा बुद्धीअ जो पर्दो हटाए सघे थी। गुरु नानक छा कयो, कीअं माण्हुनि जो कूड़ जो पर्दो हटायईं? सिर्फ़ु वाणीअ सां ॻाल्हाए करे। त राम जी वाणी जी बि महिमा ॻाए थो परशुराम। विनयशील करुणा गुण सागर, जयति बचन रचना अति नागर। परशुराम मुस्कुराए करे चए थो, हे प्रभु, मुंहिंजो त अज्ञान हो वॾो हो ॾाढो, क्रोध बि वॾो हो, मद बि वॾो हो, भ्रम हो, पर तव्हां अहिड़ा हू आहियो ॻाल्हाइण जा होशियार। तव्हांजी वचन रचना अति नागर, तव्हां ॾाढा वचन रचना में चतुर आहियो। वचन रचना माना अखरनि जो सही इस्तेमालु करणु। किथे किथे ॻाल्हाइणो आहे, कीअं ॻाल्हाइणो आहे, किथे कठोर ॻाल्हाइणो आहे, किथे कोमल ॻाल्हाइणो आहे। ब्रह्म वैवर्त पुराण में इहो ईंदो आहे कि सुंदर वाणी कहिड़ी आहे, सुंदर वक्ता कहिड़ो आहे, सुंदर वचन रचना कहिड़ी आहे, असांखे ॿुधणु खपे। जीवन में ॾाढा दफ़ा छा थींदो आहे, असां कंहिंजे भले लाइ ॻाल्हाईंदा आहियूं, पर साम्हूं वारे खे बुरो ई लॻंदो आहे। ईअं अधिकतर ईअं ई थींदो आहे, छो त असांखे वचन रचना कोन ईंदी आहे, अखरनि जी रचना करणु कोन ईंदी आहे। असां ख़ुदि पंहिंजो पाण खे खणूं, असांखे कोई माण्हू कुझु ॻाल्हि ॿुधाए त असां कीअं खणंदा आहियूं ॻाल्हि खे? पंहिंजे ई हुन सां खणंदा आहियूं न, पंहिंजे ई स्वार्थ सां। तीअं ई हर को माण्हू पंहिंजे स्वार्थ जी ॻाल्हि ॿुधणु पसंदि कंदो आहे, त उनखे असां डायरेक्ट पंहिंजूं ॻाल्हियूं नथा ॿुधाए सघूं कि मां हीअं कयो, मां हूअं कयो, मां हेतिरो कमु कंदी आहियां घर में, मां होॾां वई हुअसि। इन में साम्हूं वारे जी कोई दिलचस्पी कान्हे। हा, मित्र हुजे जेको सच में ॿुधंदो बि हुजे, उनखे ॿुधाए सघूं था। त ब्रह्म वैवर्त पुराण में ईंदो आहे कि वचननि जो प्रयोग जीवन में ॾाढो मायने रखंदो आहे। वचन कहिड़ा हुजनि असांजा, जेके ॿुधण में अमृत जे समान हुजनि, ॿुधण में मिठा हुजनि, पर अॻिते बि ॿुधो सुखद बि हुजनि, सुख ॾियण वारा हुजनि। असांखे न, ॾाढा माण्हू असां पाण ईअं सम्झंदा आहियूं कि मूंखे त ॾाढो मज़ो पियो अचे चवण में, न, तोखे न, साम्हूं वारे ॿुधण वारे खे सुखद लॻे, उहो इस्तेमालु कर वचन, जंहिंसां साम्हूं वारे खे सुठो लॻे, तोखे थोड़े। असां पंहिंजी चिंता कंदा आहियूं, साम्हूं वारे खे ॾिसी करे सुखद वचन चवणा आहिनि। ऐं केवल सुखद ऐं मिठा न हुजनि, परिणाम में बि हितकारी हुजनि वचन। असांजा उहे वचन, असांजा अखर सुठे हुअण सां गॾोगॾु साम्हूं वारे जो भलो बि कनि, जो कॾहिं वरी कॾहिं हू मिले त चए, भाई तव्हां सही पिया चओ, तव्हां सही चयो हो। सती जॾहिं जिद पई करे, तव्हांजी कथा ॿुधल आहे, सावण में वरी ईंदी कि मां वञा पंहिंजे पीउ जे यज्ञ में, दक्ष जे यज्ञ में। शिव केॾो प्यार सां सम्झाईंसि, पर हुनखे सम्झ में न आयो। त वई जेॾी महिल, त उते लिखियल आहे कि दक्ष जेको हुन सां व्यवहार कयो सतीअ सां, त हिकदमि शिव जा वचन यादि अची विया। जेको जेको शिव चयईं उहो हाणे असर करण लॻा वचन, पहिरीं न पिया कनि। उते साम्हूं जेॾी महिल चया शिव, ओॾी महिल उनखे उहे वचन हितकारी न लॻा, पर समय ते जॾहिं हुन नज़ारो ॾिठईं, असली संसार ॾिठईं, त शिव जा वचन सभु यादि अची विया। ईअं ई असांजे जीवन में कोई असांखे सलाह सुठी ॾे, हितकारी वचन ॻाल्हाए, ओॾी महिल शायदि बुरो लॻे,
पर समय ते जॾहिं असांखे रिजल्ट नज़र ईंदो आहे न, पोइ उहो यादि ईंदो आहे। हिननि जलेबियुनि खे, हिननि वेले वारनि खे, पंथनि वारनि खे असां जूं ॻाल्हियूं पोइ सम्झ में ईंदियूं ऐं हितकारी लॻंदियूं। सुलझी वेंदी ॻाल्हि कि छो पियो चए, छा पियो चए, ओॾी महिल न पिया सम्झूं, छो त ॿुद्धीअ ते पर्दो लॻल हो। हाणे पर्दो खुले थो जॾहिं असां ही ॾिसूं था। ख़ैर, त असां वचन अहिड़ा ॻाल्हि, इहो न सोचूं कि केवल सुठा ई हुजनि, केवल मिठा हुजनि, सुख ॾियण वारा हुजनि, न, उन जे हितकारी बि हुजनि, उन जे भले लाइ बि हुजनि वचन। ॿिए ॻाल्हियूं छॾे ॾिजो कि फ़ाइदो छा थींदो, घाटो छा थींदो, या इन्हनि जी का वैल्यू ई कान्हे। भली न हुजे वैल्यू, भली असांखे कोई न पुछे, पर असांजी वचन रचना अहिड़ी हुजे, इहा वचन रचना मूर्खनि ते शायदि असर न कंदी, पर परशुरामन जहिड़नि खे बि पिघलाए छॾींदी। कॾहिं अहिड़े सां पालो पइजी वञे न, उते जीत थी वेंदी असांजी। मूर्खनि सां छा मथो हणंदासीं? मूर्ख त अञा लंबियूं यात्राऊं कंदो, लंबियूं घुमंदो भिटकंदो, पोइ वञी कॾहिं कंहिं जन्म में इहे ॻाल्हियूं उनखे अनुभूत थींदियूं। त राम जी जेका वचन रचना आहे, ब्रह्म वैवर्त पुराण में आहे कि असांजी वचन रचना, असां कंहिंसां ॻाल्हायूं, संवाद कयूं या सलाह ॾियूं, त उहा हुजणु खपे ॿुधण में मिठी, सुख ॾियण वारी, परिणाम में हितकारी ऐं सत्य हुजणु खपे। असांजो बि दिलि चए कि सच आहे, मां सत्य ई चई रही आहियां। ॿियो हुजे सारभूत, उन में कुछ सार हुजे, केवल टाइम पास न हुजे, जो पतो पियो 2 कलाक ॻाल्हाए करे, 2 मायूं पाण में ॻाल्हाए 2 कलाक बुरायूं करे ऐं पोइ आख़िरी में चवनि छॾ न, असांखे छा करिणो आहे। त मतलब सार कुछ बि न, पाण में विड़ी उथंदियूं आहिनि, त उहो त सार निकितो न, उहो त निकितो सार कुछ। 2 मायूं पाण में विढ़ण लॻियूं, त हिकु भिखारी उतां लंघियो, त गुस्से में हिकु माईअ ॿीअ खे चई ॾिनई, ही भिखारी तुंहिंजो घोट। त भिखारी बीह रहियो, त ॿी चएसि थी तुंहिंजो घोट, त भिखारी वरी ॿीअ खे ॾिठई कि सुंदर कहिड़ी आहे ॿिन्हिनि मां ज्यादा। हीअ चए थी तुंहिंजो घोट, हूअ चए थी तुंहिंजो घोट। ॾिसां कंहिंजो पलड़ो भारी तो बीहे, मां कंहिंजो घोट साबित थींदमि। त बीह रहियो ऐं थोड़ी देर खां पोइ चई मां बीहां या वञा, तव्हांजो निर्णय थी वियो, मां कंहिंजो घोट आहियां। त इहो बि सार कुछ कोन निकितो, उनखे थोड़ी ख़ुशी मिली वई, कुछ सार निकिरे। असांजा वचन अहिड़ा हुजनि, उनखे सत्संग चइबो आहे। ॿियो आहे संक्षिप्त हुजे, लंबो डेघ न हुजे, संक्षिप्त हुजे। असां अखर एतिरा ई चूज़ कयूं जंहिंमें ॻाल्हि अची वञे, बाक़ी त उनजी मर्ज़ी। वॾो छा आहे करणो, चुनावनि जो मौसम पियो थो हले न, त असां वटि सभई थी विया आहिनि, सभई पार्टियुनि जा, कोई बि खटे हाणे। त मां सभिनीनि खे संक्षेप में ई शुभकामनाऊं ॾिनियूं आहिनि, के सत्संग जे टाइम आया आहिनि, के सत्संग जे अलावा बि आया आहिनि। पर इहो मां ध्यानु रखियो आहे, उनजी कूड़ी तारीफ़ कोन कई आहे, जेको सत्य आहे उहो, जेको संक्षिप्त में चई सघिजे उहो, ताकि अफ़सोस न रहे। इहो न रहे कि अरे यार ही खटे वियो, तंहिंखां हिन जी थोड़ी वधीक कयां हा, न। हीअ त ईंदा वेंदा असांजी हमेशा रहंदी वक्तव्य, तो संक्षिप्त में हुजणु खपे असांजी ॻाल्हि, हितकारी बि हुजे ऐं देश काल परिस्थितीअ जे अनुसार कोमल ऐं कठोर हुजणु खपे। किथे देश ॾिसी करे ॻाल्हाइबो आहे, तव्हां सम्झो कंहिं ॿिए शहर में वञो
ऐं उते पुछो भाई का दरबार आहे छा, मां रोज़ वेंदी आहियां सत्संग में, हल। पोइ उते वञो, उते तव्हांखे कुझु ॿियो ई नज़र अचे, सिस्टम कुझु ॿियो ई हुजे, त तव्हांखे उते ओॾी महिल चुप करे वेहणो आहे, छो त देश ॿियो आहे। उते इहो कोन्हे चवणो कि हीअं थींदो आहे, अरे भाई तुंहिंजे शहर में थींदो हूंदो, उते इहो न आहे, ऐं तव्हां इहे कंदा बि कोन, पर ॿिया अची करे कंदा अथव। ॿिए शहर मां को हिते अचे ऐं कंहिं दरबार में वञे त हू पंहिंजे शहर सां ई तुलना कंदो आहे कि असां वटि त हीअं थींदो आहे, उते त हीअं थींदो आहे। कोई अलॻि शहर मां अची वेंदो आहे न त पतो पइजी वेंदो आहे। पहिरीं ॻाल्हि त उहा माई इन में विचलित थी वेंदी आहे कि एॾी शांती कीअं आहे हिते, इन में हूअ थी वेंदी आहे, स्थिर न थी सघंदी आहे। हेॾी शांती छो आहे हिते, हीअ ॿुधनि कीअं पिया था, हिते गोड़ छो कान्हे, हिते हलचल छो कान्हे, हिते मनोरंजन छो कान्हे। असां वटि त हीअं थींदो आहे। त असांखे विवेक रखणु खपे, देश काल ऐं परिस्थिति ॾिसी करे ॻाल्हाइणु खपे। देश त इहो थी वियो शहर स्थान, काल समय बि ॾिसबो आहे। जेके ॻाल्हियूं मृत्युअ जे समय चइबियूं आहिनि उहे शादीअ ते न चइबियूं आहिनि। ऐं परिस्थिति बि ॾिसबी आहे कि कोई घोट के माई कंहिंजे घर वञे, उनजी साहेड़ीअ जे घर वञे ऐं पंहिंजी साहेड़ीअ खे कुझु ॿुधाइण वञे कि ॿुध मां नई ड्रेस वठी आई आहियां, पर वञे त खणी ड्रेस खणी वञे त सही, पर छा ॾिसे उनजी साहेड़ी पंहिंजे घोट सां थोरी विढ़ी रही आहे, झगड़ो थी रहियो आहे, नंढो छोटो मोटो ईअं ई 15-20% वारो झगड़ो थी रहियो आहे। ओॾी महिल हीअ पंहिंजी ड्रेस कढी वेही रहे, चए ॾिस त सही, पहिरीं ॿुधे उन्हनि जूं ॻाल्हियूं, पोइ साहेड़ी बि चएसि ॾिस न छा थो चए, मूंखे मां हेॾो कमु कयां त बि मुंहिंजी क़दुरु कोन थो करे ही भाई। पोइ भाई बि ॾिसे हुनजी साहेड़ी आई आहे, उहो निकिरी वञे रूम मां, पोइ हीअ ड्रेस कढी वेही रहे, चएसि ॾिस छॾ तुंहिंजो थी वियो न मैटर, हाणे मुंहिंजी ड्रेस ॾिस। त इहो विवेक न आहे। इनखे चइबो आहे परिस्थिति ॾिसी करे असांखे ॻाल्हाइणु खपे। त देश ॾिसी करे, काल समय ॾिसी, परिस्थिति ॾिसी करे ॻाल्हाइणु खपे। ऐं किथे कोमल ॻाल्हाइणु खपे, किथे कठोर। मूर्खनि सां त ॻाल्हाइण ई न खपे। कोई मूर्ख हुजे न, उन सां मथो हणणु बेकार, उतां त किनारो करे हली वञणु खपे। त भॻवान राम जी अहिड़ी रचना आहे, वचन रचना असांखे सिखणु खपे। जीअं परशुराम जहिड़े खे बि शांत करे छॾियो, झुकाए छॾियो। ॿियो कुझु थोरी। हिते राम तव्हां ॾिसो, राम छा कोई चमत्कार ॾेखारियो छा ॼण परशुराम खे हाराइण में? न को सुदर्शन चक्र कढियईं, न को रूप वॾो कयईं पंहिंजो। अरे हो त नर लीला ई करण आयो आहे, आम मनुष्य ई ठहण आयो आहे। हू बसि प्यार सां ॻाल्हाईंदो रहियो ऐं कठोर आख़िरीअ में ॻाल्हायईं थोरो, पर प्यार सां ई ॻाल्हायईं, समय ॾिसी करे। उन ते परशुराम पिघलजी वियो ऐं उनजो मद मोह कोह भ्रम इहे सभु उनजा नाश थी विया। ऐं हथ जोड़े करे उस्तति पियो थो करे, विनयशील करुणा गुण सागर, जयति बचन रचना अति नागर, सेवक सुखद सुभग सब अंगा। परशुराम उस्ततीअ में चए थो, हे प्रभु तव्हांजा सभु अंग सुंदर आहिनि, सॼो शरीर सुंदर आहे, पर अखियूं, नक, कन, चप सभु सुंदर आहिनि। इहो पहिरीं ॾिसण में कोन आयुसि, हाणे ॾिसण में आयुसि। जॾहिं पर्दो हटी वियो, पर्दो हटी वेंदो आहे त पोइ गुण ॾिसण में ईंदा आहिनि। चए थो केवल सुंदर काननि, सुखद बि आहिनि।
कोई माण्हू सुंदर हुजे पर सुखद न हुजे त असां ॾिठा आहिनि अहिड़ा माण्हू सुंदर बढ़िया पर उनजो व्यवहार उनजो ॻाल्हाइण सुखद न हूंदो आहे, कुझु बि चरियो चरियो ॻाल्हाईंदा आहिनि। हिते राम जा अंग बि सुंदर आहिनि ऐं सुखद भी आहिनि, सुंदर भी सुखद भी। सेवक सुखद सुभग सब अंगा, जय शरीर छवि कोटि अनंगा। अनेक कामदेव जे समान छवि धारण करण वारा हे प्रभु तहांजी जय हुजे। हो करऊं काह मुख एक प्रशंसा, जय महेश मन मानस हंसा। राम सिया राम जय जय राम राम। अनुचित बहुत कहूं अज्ञाता, क्षमहु क्षमा मंदिर दो भ्राता। राम सिया राम जय जय राम राम। सिया राम जय जय राम। चए तो मां हिक मुख सां तव्हांजी छा तारीफ़ कयां, हिकु ई मुख हिकु ई ज़बान आहे। करऊं कहा मुख एक प्रशंसा, भगवान शिव भी तव्हांखे हृदय में वसाए वेठो आहे। जय महेश मन मानस हंसा, महेश जे शिव जे मन रूपी मान सरोवर जा तव्हां हंस आहियो। हाणे ॿिन्हिनि खे थो चए, ॿई भावरनि खे, ॿिन्हिनि भावरनि खां माफ़ी थो घुरे परशुराम। अनुचित बहुत कहे हूं अज्ञाता, मां अज्ञान जे करे तव्हां सां अनुचित ॻाल्हायो, इहा मुंहिंजी अज्ञानता आहे। त क्षमऊं क्षमा मंदिर दो भ्राता, मूंखे माफ़ कयो, तव्हां क्षमा जा मंदिर आहियो ॿई भ्राता। मां अज्ञानता जे करे, कोई माण्हू अज्ञानता जे करे अगरि कंहिंसां ख़राब ॻाल्हाईंदो आहे न ऐं साम्हूं वारो क्रोध न कंदो आहे त हिन खे पोइ अफ़सोस थींदो ई आहे। अज्ञान जे करे जेको क्रोध में ॻाल्हाईंदो आहे पोइ हुनखे पछताव थींदो ई आहे। कही जय 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 रघुकुल केतु, भृगुपति गए बन हे तप हेतु। एतिरो चई करे परशुराम हलियो वियो बन ॾे तपस्या करण। हुनजो सॼो तप राम ॾे हली वियो। इहा बि अथव, कोई माण्हू क्रोध करे असां ते, असां शील थी करे विनम्र रहूं त उन जा पुण्य असांखे अची वेंदा हुजनसि त। ऐं ॿियो हिते जेॾी महिल धनुष ॾिनई राम खे त उन धनुष सां गॾु ई हुनजो सॼो तप हली वियो, सॼी शक्ति राम वटि हली वई। हाणे थी वियो सामान्य, परशुराम सामान्य ब्राह्मण थी वियो। ऐं इहा ई भॻवान जी कृपा आहे कि वापसि पंहिंजे स्वधर्म में आंदईंसि, ब्राह्मण ठाहे छॾियईंसि, ऋषि ठाहे छॾियईंसि। हाणे परशुराम जे मन मां उन्हनि राजाउनि जे प्रति द्वेष क्रोध सभु निकिरी वियो। हाणे उनजो कंहिंसां द्वेष न रहियो, सामान्य थी वियो, जीअं हो वापसि ओड़ो ई थी वियो। मूल मां जेको उनजो मूल हो विच में हू थी वियो हो हिंसक, वरी वापसि ओड़ो ई थी वियो। भगवान मिलियो त असांजो बि मूल त उहो ई आहे, हिकु ई। ऐं जॾहिं इन संसार मां वेंदासीं वरी मूल उहो ई वञी बचंदो। विच में खणी असां कुझु हासिल कंदा आहियूं त मैं और मेरा थी वेंदो आहे। इहो विच जो आहे थोरो सो, मूं वटि हेतिरो ऐं मां हीअं। बाक़ी मूल ऐं एंड त सेम आहे।
जन्म ऐं मृत्यु त उहो ई आहे, असांजो असली औकात उहा ई आहे। हिकु छोकिरीअ जे हथ में गुल हो त कंहिं उन खां पुछो इहो कंहिंजो आहे गुल, त चई मुंहिंजो आहे, मुंहिंजे लाइ आहे, मुंहिंजो आहे। जॾहिं थोरी वॾी थी न, उन छोकिरीअ खां पुछो वियो गुल कंहिंजो आहे, चई भॻवान जो आहे, मां भॻवान खे चाढ़ण लाइ थी वञा। थोरी वॾी थी त ख़ुदि लॻाइण लॻी जूड़े में, चई हाणे इहो मुंहिंजो आहे। थोरी वॾी थी, शादी थियसि, कंहिं पुछियसि इहो गुल कंहिंजो आहे, चई मुंहिंजे घोट जे लाइ आहे, उनखे समर्पित आहे। ॿुढी थी वई जॾहिं, पोइ उन खां कंहिं पुछियो गुल अथई तो वटि कंहिंजे लाइ आहे, चई भॻवान जे लाइ आहे। त जितां शुरूआत आहे न उते ई एंड आहे। असली त उहो ई आहे मूल असांजो, विच में भुलिजी वेंदा आहियूं, उहा ई आहे माया। परशुराम जीअं पहिरीं हो वापसि ओड़ो ई थी वियो, विच में हिंसक थी वियो हो, उहो रोल हो उनजो, पर हाणे रोल ख़तम थी चुको हो त बि छॾे कोन पियो। राम वो छॾाईंसि रोल कि बसि हाणे तव्हांजो कमु थी चुको आहे, हाणे तव्हां वञो। उहो परशुराम जीअं ई वियो, सभिनी जय जय मनाई, देवताउनि गुलनि जी वर्खा कई। ऐं जेके राजाऊं हुआ न, कुटिल राजाऊं, उहे वठी भॻा। छो त उन्हनि सोचियो, पहिरीं त सोचियूं पिया राम खे पकड़ियूं, सीता खे पकड़ियूं, पर हिन त परशुराम खे बि हाराए छॾियो, त हाणे भॼण में भलाई आहे। उहे कुटिल राजा वठी लिकी लिकी करे वठी भॻा। अप भय कुटिल महीप डेराने, जहां तहां कायर गवहीं पराने। देवताउनि गुलनि जी वर्खा कई। देवन दीन दुंधुम भी प्रभु पर बरसहि फूल, हर्षे पुर नर नारी सब, मिटी मोह मैं सूल, मिटी मोह मैं सूल। देवताउनि नगाड़ा वॼाया, भॻवान जे मथां गुलनि जी वर्खा कई। जनकपुर जा माण्हू स्त्री पुरुष ॾाढा प्रसन्न थी विया। उन्हनि जो छो त शूल मिटिजी वियो, जेको शूल अज्ञान जे करे हो। मिटी मोह मय सूल, अज्ञान जे करे जेको दुख हो, कांटो हो, सो निकिरी वियो। त उहे बि हाणे ख़ुशी मनाइण लॻा कि सभु संकट हटिया, काल कंटक दूर, भंडारा भरपूर। त अति गह गहे बाजने बाजे, सबे मनोहर मंगल साजे। जूथ जूथ मिल सुमुख सुनैनी, करें गान कल कोकुल बयनी। सभु ख़ुशी मनाइण लॻा। हिते असां कथा रखूं था, वरी पोइ श्रवण कंदासीं। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।